मुल्क जी गौसपुर के झूलेलाल मंदिर में भी गौसपुर के रहाकू हिंदू बिरादरी अज पांजो मज़हबी त्यौहार ॾियारी निहायत जोश जज्बे मज़हबी अक़ीदत एहतराम से मल्हाए रही है। ॾियारी के ॾिण के पहिरें ॾींहुं शहर के सभी मंदिरन के रंग बिरंगी रोशनिन वारी बत्तियुनि से सिंगारियो वियो। मंदिरन में अजोके त्यौहार ते ख़ास पूजा पाठ और भजन किया पिया वञनि। अजोके त्यौहार ते हिंदू बिरादरी पंहिंजे मिटन माइटन अज़ीज़न तोड़े दोस्तन में मिठाइयूं विराईंदी है। हर माण्हू मंदिर में ॾिया ऐं मेणबत्तियूं ॿारे पंहिंजे मुर्शिद के भेटा पेश कंदा आहिनि। शहर के झूलेलाल मंदिर में भी कोठायल तकरीब में सवें हिंदू बिरादरी के माण्हुनि शिरकत कई। उन मौके ते पूजा पाठ कयो वियो ऐं सिंध की सलामती तोड़े मुल्क की बका लाइ ख़ास प्रार्थना कई वई ऐं संगत में मिठाई विराए एक ॿिए खे वाधायूं ॾिनियूं वयूं। हर वक्त आगाह रहण लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।